दोस्तों कचहरी पंहिंजी अध में नेटवर्क खुटाए विधी ऐं ज़रूरु मूं चयो त हाणे काफ़ी दोस्तनि इहा बि फरमाइश कई त केनालनि ते पाणीअ ख़ातिर। सो सच इहो आहे त कल्ह सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरे जे शागिर्दनि वॾो उत्साह ॾिनो आहे, वॾी उमेद ऐं पुरुमेद आहियूं। मायूस असीं ज़िंदगीअ में थिया कोन आहियूं, पर ॾुखिया दौर ॾुखियो टाइम ज़रूरु कुझु घड़ियूं ईंदियूं आहिनि ऐं कल्ह की बहादुरी मज़ामत ॾिसी बाबू साईं नेटवर्क ठुप साथ कोन पियो ॾिए। हा, सो ॻाल्हि पे कईसूं त सिंध यूनिवर्सिटीअ जी। काश सिंध जो बच्चो हारीअ जो पुटु, उस्ताद जो पुटु, राॻीअ जो पुटु, शाइर जो पुटु ईअं रोड ते निकिरी अचे त को वॾो वक़्तु कोन लॻंदो ऐं असीं पंहिंजा हक़ हासिल करे वठंदासूं। बाबू साईं तव्हांखे थोरी तकलीफ़ ॾिबी त मोबाइल रखंदो। सो दोस्तनि इसरार थियो त केनालनि खिलाफ़ सो साईं क़ौमी शाइर महर भाई साहब जन जी तख़लीफ़ उन्हनि जो गीत जंहिं बि कई पाणी रोकण जी नियत जंहिं बि कई पाणी रोकण जी नियत उन ते उन जे नसलनि ते लख लानत ओ उन ते उन जे नसलनि ते लख लानत जंहिं बि कई पाणी रोकण जी नियत जंहिं बि कई पाणी रोकण जी नियत उन ते उन जे नसलनि ते लख लानत ओ जरनल करनल सिंधी पंजाबी जो बि हुजे 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 सिंध जे दुश्मन साण न करणी रियायत सिंध जे दुश्मन साण न करणी रियायत उन ते उन जे नसलनि ते लख लानत ॼाणो था त कुती चोरनि सां आशामिल ॼाणो था त कुती चोरनि सां आमिलियल ओ ॼाणो था त कुती चोरनि सां आमिलियल बघड़नि खे न त भेल जी कहिड़ी ताक़त बघड़नि खे न त भेल जी कहिड़ी ताक़त उन ते उन जे नसलनि ते लख लानत असीं मुवाना आहियूं जो था के नाल कढो असीं मुवाना आहियूं जो था के नाल कढो असां मुवाना आहियूं जो था के नाल कढो भाड़िया हो भुलिया हो भाड़िया बरपा थियणी क़यामत भुलिया आहियो भाड़िया बरपा थियणी
क़यामत उनते उनजे नस्लन ते लख लानत थोरा आहियूं थोका नाहियूं याद कजां थोरा आहियूं थोका नाहियूं याद कजां मरण ऐं मारण लाइ मरण ऐं मारण वारी सिंध लय गैरत मरण ऐं मारण वारी सिंध लय गैरत उनते उनजे नस्लनि ते लख लानत हुन करबल में हुयो हुसैन शहीद थियो हुन करबल में हुयो हुसैन शहीद थियो हिन करबल में मरणी हाणे यज़ीद ते हिकिड़ी अहिड़ी अनमोल ॻाल्हि कई आहे जेका हिन वक़्तु ठहकी अचे थी तो हाणे पाणी थींदो धार हुको ऐं पाणी थींदो ओ पाणीअ ते पाणी थींदो पंहिंजो गॾु न पाणी थींदो पंहिंजो गॾु न पाणी थींदो ओ तोमें एॾो नाघे पाणी तुंहिंजो सभु कच्छो मुंहुं पाणी तोमें एॾो नाघे पाणी तुंहिंजो सभु कच्छो मुंहुं पाणी ओ दाइम दरिया हो साजो सिंधु नदी ओ गंदा केॾो गंद कयो थई फितनो जोड़े फंद कयो थई गंदा केॾो गंद कयो थई फितनो जोड़े फंद कयो थई तो अटे बड़छू बमई भालो घेडे समझी हाल अबालो ओ तो अटे बड़छू बमई भालो घेडे समझी हाल अबालो हेडे आहे रब जो नालो हेडे आहे रब बाबूअ जे हथ में फोन थी अचे त नेटवर्क गुम साईं अब्दुल्ला पवार मुंहिंजो भाउ ॾिसे वेठो पाण खे काफ़ी दोस्त ॿुधनि वेठा अब्दुल समद कबूल मुंहिंजो भाउ सकरन खां ऐं साईं समद बाबा कहिड़ी दुनिया में आहियो यको राब्ते में ई कोन आहियो खोड़ ॾींहं थिया न मूं सोचियो त मोहम्मद बख्श हाफ़िज़ मोहम्मद बख्श ख़ासकेलीअ जो हिकिड़ो ॾाढो तवील रिगो नज़म आहे मूं चयो त उहो मुकमिल ॿुधाइजे त तोसां हाणे पाणी थींदो धार हुको ऐं पाणी थींदो पर नेटवर्क साथ कोन पियो ॾिए मौला तव्हां सभिनी खे आबाद रखे ख़ुशि हुजो जिथे बि हुजो चली गई बाबू साईं वठो ॾियो दादा भला केर जो बुझे दर्दन जो दास्तानो भला केर जो बुझे ओ मसरूफ आ ज़मानो मसरूफ आ ज़मानो भला केर जो बुझे दर्दन जो दास्तानो समझे ज़रा जी ज़बान के छा थो चवे दीवानो भला ओ मसरूफ आ ज़मानो
दफ़ो हुजे त पोइ हमदर्द बि थिए ओ पहिरियों दफ़ो हुजे त पोइ हमदर्द बि थिए पहिरियों दफ़ो हुजे त पोइ हमदर्द बि थिए रोज़ानो भला केरु थो ॿुधे रोज़ानो भला केरु थो ॿुधे सोचूं त साईं दाद जूं सुहिणियूं सुठियूं मगर सोचूं त साईं दाद जूं सोचूं त साईं दाद जूं सोचूं त साईं दाद जूं सुहिणियूं सुठियूं मगर आहे हू बेज़बानो भला केरु थो ॿुधे आहे हू बेज़बानो भला केरु थो ॿुधे मसरूफ़ आ ज़मानो मसरूफ़ आ ज़मानो भला केरु थो ॿुधे दर्दन जो दास्तानो भला केरु थो ॿुधे दर्दन जो दास्तानो भला केरु थो ॿुधे मोहबतूं सॼी संगत जूं आकाश सिंधी मुंहिंजो भाउ लख एहसान साईं ज़ख़्मी सुमरो काफ़ी दोस्त जुड़ियल आहिनि पाण सां हिन आलमी उताक में काफ़ी सवेरे बि कुझु क़ौमी गीत ॿुधायासीं पर नेटवर्क साथ कोन ॾिनो ऐं अधूरा रहिजी विया बाबू साईं इहो मूंखे कापी ॾिजो दोस्त काफ़ी पंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि त अलाए छा था ॿुधाइनि ऐं असीं बि ॿुधूं पिया त सिंध जे गदार ते कलामत मलामत कंदा हलूं क़ौमी गीत जी फरमाइश कया हा अॼु इहा गनीमत आहे जो साईं एहसान जमाली हिन महिल ताणी जागे वेठो ऐं पाण खे ॿुधे ॾिसे वेठो बाबू साहब मूं वटि फोन ईंदी बाबा त बाबू साहब त माना हाणे मां हलायां धरती सरियत पंहिंजो घर ऐं अङण चवां धारे खे चवां आवियो थी नथो सघे मुर्गी ॾिसां लॻा मुर्गी ॾिसां
बाबा मूं वटि ईंदो त हलंदो बाबू साहब साईं ऐसा न नेटवर्क साथ कोन पियो ॾे असद साईं वेझा आहियो त भले हलिया अचो कचहरी बि थी वेंदी अलाए किथे पिया गुज़ारियो बाबू साहब हाणे वठो ओए सूर्य हसंजड़िया जा ये गोदा धरतीअ जा ये सूर्य हसंजड़िया जा ये गोदा धरतीअ जा सूर्य हसंजड़िया जा ये गोदा धरतीअ जा सिंध अफसील ॼणी दिया है